ज़ुल्म जी भी का हद हूंदी आहे। दौलत जी ख़ातिर के इंसान के क़त्ल करण। शगुफ्ता, तू हिननि ॻाल्हियुनि खे छॾ। ही सभु ॻाल्हियूं जागीरदार समाज में सिस्टम जो हिस्सो आहिनि। इहो ॿुधाए त खानू जे ख़ानदान जी मदद कीअं कजे। ख़बर नाहे त उहो शहर में किथे ऐं कहिड़े हाल में हूंदा। रुगो खानूअ जे ख़ानदान जो मसलो न आहे शैला। खानूअ वारनि सां गॾु अली ऐं सोफिया जे मथां बि मौत जो फ़रिश्तो लामारा पियो ॾे। त पोइ असांखे छा करणु घुरिजे? अली शहर में आहे। मासी, खानू ऐं गुलाबो खे बि उहो पाण सां गॾु शहर में रहाईंदो। किथे? यार, अलीअ रेंट ते फ्लैट वरितो आहे। तूं अली खे कॉल करे हक़ीक़त खां आगाह कर। ऐं मां सोफिया खां इहो मालूम थी कयां त खानू वारा शहर पहुता या न। ठीकु आहे, मां फ़ोन करे मालूम थी कयांसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।